पॉडकास्टिंग जा मुतासिरीन अॼु बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम। हज़ारे कारखाना हुजण बावजूद मक़ामी माण्हू नज़रअंदाज। तफ़सील मौजूद पॉडकास्टिंग जे मुतासिरीन पारां गुज़िरियल ॾींहुं कराची प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे समें माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते पॉडकास्टिंग मुतासिरीन एक्शन कमेटी जे अॻवाननि हाजी गबोल, वली मोहम्मद गबोल, नूर असद कैसरानी, उमेद अली गबोल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 40 साल अॻु पॉडकास्टिंग अथॉरिटी असांखे पंहिंजनि क़दीमी अजनि खां महरूम कयो हो ऐं उन्हनि तरफ़ां चयो वियो त असांखे रहण लाइ ज़मीनूं ऐं उन में जेका कारखाना तामीर थींदा उन में नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। पर अफ़सोस सां चऊं था त गुज़िरियल 40 सालनि में अॼु ताईं का बि अॻिभराई नाहे अथई। उन्हनि वधीक ॿुधायो त पॉडकास्टिंग में हज़ारे कारखाना आहिनि जंहिंमें मक़ामी माण्हुनि लाइ दरवाज़ा मुकमल तौरु बंदि आहिनि। उन्हनि पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त असां मुतासिरीन जी वाहिर कई वञे ऐं असांखे असांजा हक़ ॾिना वञनि। कैमरा टीम सां गॾु सैयद सज्जाद शाह, सोच टीवी, मलीर, कराची।